साईं सही संगत के जेको आहे सो सलाम ऐं कहिड़ा कहिड़ा नाला वठजनि सभई मोतबर ऐं मोहतरम हुयो। तारीख़ ते वक़्तु तमामु जेको आहे सो थोरो आहे ऐं हुकुम बि इहो आहे त थोरो ॻाल्हाइजे ऐं कोशिशि कंदुसि त जेको आहे सो तमामु थोरनि लफ़्ज़नि में जेको आहे सो ॻाल्हायां। बाक़ी वस जी ॻाल्हि कान्हे, तारीख़ ते ॻाल्हाइण लाइ को घणो वक़्तु खपे, पोइ वरी कंहिं ॿी नशस्त में ॻाल्हाईंदासीं। फ़िलहालु इहो आहे त तारीख़ ताञे पेटे शाइर आहे, यानी बाक़ाइदे हिनखे विरसे में मिली आहे इहा शाइरी ऐं यारनि जो यार आहे। ऐं जीअं सभई चवनि था त नौकिरी बि करे थो, इहे करे थो, इहा नई ॻाल्हि मुंहिंजे लाइ त घटि में घटि कान्हे। सभिनी जेके बि हिते वेठा आहियो उहे बि सम्झो था, ॾिसो था त जमाल अबड़ो सेशन जज हो ऐं उन खां वॾो कहाणीकार सिंध में को कोन। ऐं जेको शाइरी आहे इहो मुख़्तसिर सन्फ़ आहे ऐं जेको नसर आहे इहो शाइरीअ जे मुक़ाबले में वधीक जेको आहे सो ज़हनी विलोड़ जी जेको आहे सो नतीजो थिए थो। ऐं हू सेशन जज हो, फ़ैसिला लिखंदो हूंदो। सेशन जज मामूली ॻाल्हि त कोन्हे। शेख हयाज़ जी ॻाल्हि कयूं त प्रोफेशनल वकील हो ऐं वकील बि जेको आहे सो पंहिंजा फाइल पढ़ंदो हूंदो पंहिंजे क्लाइंट्स जा ऐं कोर्टुनि में वञी जेको आहे सो ज़हन पंहिंजो लॻाईंदो हूंदो। शाइर थियो त वरी पंहिंजो पाए जो शाइर हो शेख हयाज़। त इहा ॻाल्हि कान्हे, असल में हीअ इश्क जी ॻाल्हि आहे। इश्क किथे बि हुजो, कहिड़ी बि जाइ ते हुजो, कहिड़ी बि किरत, कहिड़ो बि धंधो हुजे तव्हांजो, पर इश्क तव्हांखे छॾींदो कोन। इश्क तव्हांखे जेको आहे सो पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो। हीअ आशिक़ आहिनि सभई ऐं तारिक साहिबु बि आशिक़ आहे ऐं वधीक आउं कुझु कोन थो ॻाल्हाए सघां छाकाणि त वक़्तु आहे ई कोन। ॿी नशस्त ते हिन ते घणो ॻाल्हाईंदासीं।